सर, तुझे सर माफ़ कजो, तव्हांखे काफ़ी इंतज़ार करणो पियो हूंदो। कुंज मां तो सारी हयाती तुझे इंतजार में गुजारे तो जाया। ये चंद घड़ियों छा आहे? शर्मसार त न कयो। ईअं न चो छो त मां मोहब्बतुनि जी दुनिया में नफ़रतुनि जा नगारा वॼाइण वारनि मां कोन आहियां। साहिब, किथे तव्हां ऐं किथे मां? तूं तो चाहत जी देवी आई, चाहत जी देवी। ऐं मां हिकु अदना पुजारी। तू चरियो आई साहिर, तुझी जनूनिया मोहब्बत मता की गलत तह की छुईंदी हुजे। यो न विसार, ताऊं हुस्न रिश्ते में जन्म वठंदड़ उन तकलीफ़ बराबर आहियां जेके पने में उतारण खां पोइ मेसारियो वेंदो आहे। जंहिंजी हिन मुआशरे में धके जेतिरी भी इज़त न हूंदी आहे। हर को हुनखे नफ़रत सां ॾिसंदो आहे। जंहिंजो न माज़ी आहे न ई हाल ऐं न ई बस कुछ बस। दुनिया जी नज़र में भली कुछ भी सही। हाँ कुंज, दुनिया जी नज़र में भली कुछ भी सही, पर तू पंहिंजे अंदर जी अॻवान त आहीं। मां मञा थो त तुंहिंजी पैदाइश बाज़ार हुस्न में ज़रूर थी आहे, पर आहीं त इंसान जंहिं ख़ुदा असां सभिनि खे ठाहियो आहे। तूं भी तो उन ख़ालिक़ काइनात जी तख़लीक़ आहीं। तुंहिंजी साहिब, तूं मूंखे एतिरो छो चाहींदो आहीं? इन लाइ त तूं मुंहिंजी ज़िंदगीअ जो सहारो बण न साहिब न, पर तोखे हिकु बाज़ार हुस्न खां सहारो न वठणु घुर्जे। वो पंहिंजी ज़िंदगी में जेको भी फ़ैसिलो कयो आहे त उहो ग़लति कोन कयो आहे। साहिब, असीं जॾहिं भी बाज़ार हुस्न वारी सामाने जे वक़्तु पंहिंजे अंदर मां अरमाननि खे कढी हवा में उछलाए छॾींदियूं आहिनि। जेकी बेरुख हवा में सुकल पननि जियां राहुनि में रुली केतिरनि ई पेरनि जे हेठां ईंदे भोरा भोरा थी वेंदा आहिनि। पर हाणे ईअं कोन थींदो कुंज। हाणे ही शहर पंहिंजी शहर सां तिन पन्ननि खे समेटे हिकु अहिड़ी त माला ठाही जेका कंहिंजे बि कॾहिं पेरनि हेठां कोन ईंदी। हा कुंज, इहो मुंहिंजो तोसां वचन आहे। साहिब, मुंहिंजो मन हमेशा एहसास महरूमी खे जन्म ॾींदो रहियो, पर अॼु हिन एहसास महरूमीअ खां तो बचायो आहे साहिब, तो। तो मुझे रग में समाइजी तुझो प्यार मुझे वजूद के वण वेड़ीअ जियां वेड़ी वियो आहे। कुंज हाणे त मां तोखां सिवाय पाण खे अधूरो महसूस तो करियां। अधूरो महसूस तो
जोड़ो थी रूह केवल जिया बकोड़ो थी। साहेब, तो मुखी इजाजत आहे? हा ठीक आहे। ठीक आहे। गुंज, जी तव्हां मुखी सर कयो? हा न गुंज न। सदोरा, ओ सदोरा। बाबा साईं। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध। जी जी बाबा हुकुम कर। मां घड़ी खन हली अंदर आराम थो करियां। जी बाबा। जेकॾहिं को महिमान ताई अची वञे उनजो ख़ासि ख्यालु रखजांइ। हाज़िर बाबा साईं, हाज़िर हाज़िर। ठीकु आहे बाबा? जी 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 जी। ऐं थोरी घर जी छंड फूक बि करे छॾ। हाज़िर मुंहिंजा साईं, हाज़िर बाबा। महिरबानी महिरबानी। हाय हाय, जेको मां खाईंदो आहियां महिमान खे उहो ई खाराईंदुसि न बा। बचल सचल जो महिमान खे खारायां त पोइ मां छा खावां? अलाह मालिक, अलाह मालिक। नेठ त सणाई थींदी, नेठ त सणाई थींदी। हवा में उड़ता जाए मेरा दाल दुपट्टा मलमल का, मेरा लाल दुपट्टा मलमल का। हो जी हो जी। घर में को आए को घर में? हे तोखे जेको आहे सो बिल्डोज़र जो माण्हू नज़र नथो अचे पियो? हाय अल्लाह, तव्हां बि माण्हू आहियो? न बाक़ी तोखे गॾो थो नज़र अचां छा? ॿुध। हेलो यंग मैन, हाउ आर यू? भले इहो अलाए छा थी चवे पर चवां इहो त मां भलो 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 ठीकु। व्हाट इज योर नेम? ॻाल्हाए चिंतरा सां, ॿी का ॻाल्हि कर। नालो खण चिंतरा सां, छा थी चए? मां थी चवां त तव्हांजो नालो छा आहे? सदोरो सदोरो सदोरो। वरी न नालो। अला नाले में सदोरो आहे, बाक़ी आहे त पूरो निभागो। ॻाल्हि ॿुध, इहो तो मूंखे कीअं आज़मायो? हाणे मूंखे इहो ॿुधाए त तव्हां केरु आहियो ऐं हिते कीअं आया आहियो? मां रबड़ जी ज़ाल बेली आहियां। रबड़? हे मां वारो यार रबड़? तूं हुनजी ज़ाल आहे? ऐं सदको वञा, मां त खोड़ चकर हुनजे घर आयो आहियां, तोखे त कॾहिं न ॾिठो आहे। अलाह ॾाढी सिक ई तोखे ॾिसण जी। दरअसल ॻाल्हि इहा आहे त रबड़ वीचारो बीमार थी पियो। मूंखे चई त वञ मुंहिंजे जिगरी यार सदोरे ने, चयसि त मुंहिंजी ड्यूटी बि 2 ॾींहं करे। तव्हां कंदासीं न ड्यूटी? बीमार थी पियो असां? अरे शुक्र आहे मालिक जो, भई उनखे चइजो त रोज़ रोज़ बीमार थिए। ॿुध, मां हुनजी हिकिड़ो ॾींहुं त छा पर सॼो हफ़्तो हुनजी ड्यूटी कंदुसि, पर तूं ईंदी न रोज़ ॿुधाइण। मुआ ॾिसण त नियत ख़राब थी पई थी। मां तुंहिंजे दोस्त जी ज़ाल आहियां, शर्म कर। मुंहिंजो दोस्त त हो आहे न, तूं थोरो ई आहे। मुंहिंजे वेझो नाच। छो अल्लाह, धारे मां मूंखे भाव थी थो आहे। अरे चरी मां पंहिंजो आहियां ऐं मूंखां हिजाब बि न कर चरी। ॿुध, अच त भला थोरो प्यार कयूं न। हे अल्लाह मार पवई, कुझु त हया कर, कुझु त शर्म कर। ॿुध त सही, तूं मुंहिंजे वेझो थो अची न त कुझु कुझु होता है। भला ॿुध, तोखे ॾुध विलोड़ण ईंदो आहे? जू जू माटी लसी पंहिंजी घाटी। हल मुआ, मां कहिड़ी ॿाराड़ी जी आहियां जो मां लस्सी विलोड़ींदसि? मां त कराची जी पढ़ियल लिखियल आहियां। अरे पोइ हिन लांगती ॼट रबड़ सां कीअं फाथी? हाय अल्लाह, मुंहिंजो निभाग, इहो मोह मुंहिंजे निरण में लॻो, मूंखे त वणंदो ई न आहे। हाय अल्लाह, जॾहिं तूं दर ते आएसि न, हा हा, ऐं मां लीओ पाए जॾहिं तुंहिंजो बूथ ॾिठो न, अल्लाह ॿुधो चरी थी पियसि। तुंहिंजो नालो वठी मां ठुलनि में भाकुर पई पाई थी वठां। सदोरा
सदोरा जियो 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 ख़बर अथई मलिक में तुंहिंजा मोबाइल ते 3-4 फोटू बि कढिया ऐं उहे फोटू साफ़ कराए मां पंहिंजे वॉशरूम में लॻाए छॾिया आहिनि लाखों जी लानत थी ऐं हा हा जानी वॉशरूम त रुगो मुंहिंजो बहानो हूंदो आहे असल में त मां तुंहिंजो फोटू ॾिसण वेंदी आहियां त काथे धप त न करेवा भला ॿुध चवंदे बि मूंखे लॼ थी थिए पई इहो हाणे हीअं करे जेकॾहिं तोखे सफ़ा रबड़ खां छॾिणो आहे न त ॿियो बि बिलो थी सघे थो हे अल्लाह मुड़ुस खे छॾे ॾियां छा थो थी सघे ॿुधाए त सही न बसि उहो हिकिड़ो मुड़ुसु असां बाक़ी भाॼा आहे न पर तुंहिंजे चवण जो मतिलबु मां न सम्झी सघियां मां थो चवां ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रंदी हुन खां तलाक वठो न हाय अल्लाह थरी मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई थी मूं जॾहिं घर में ईंदो आहे त मुंहिंजो हियाव ई सड़ी वेंदो आहे ॾिसंदी आहियां त रूह ई खॼी वेंदो आहे हाय अल्लाह जेकॾहिं मां हुन खां तलाक वठां त छा तूं मूंसां शादी कंदी ऐं बाक़ी छा त बकड़ ॼाए वेठो त पोइ बसि ईअं सम्झ तूं अॼु खोटी मुंहिंजो अधु मुड़ुसु आहे अधु हेॾी भला अधु मुड़ुसु न ऐं रबड़ खां तलाक वठां पोइ तूं मुंहिंजो सॼो मुड़ुसु हाणे जल्दी कर मूंखे कुझु पैसा ॾे तोखां बिना मुंहिंजी सरहद ई कान मां इज़ी लोड कराए ऐं सॼी राति पंहिंजे जामीअ सां ॻाल्हाईंदसि ऐं हा हिकिड़ा मूंखे 5000 बि ॾे त मां सुहिणी ड्रेस पाए ऐं तुंहिंजे साम्हूं ॿुध ॿुध मूं वटि पैसा कोन के छो त मुंहिंजी जेका पघार आई न उहा सॼी पूरी थी वई हाणे मां ईअं कंगुलो ठठी में तव्हां इश्क कबो आहे छा मूंखे त ख़बर पई त टियों ॾींहुं तोखे ऐं रबड़ खे नई नई पघार मिली आहे मूंखे ॾे न मां जी हाणे तोखां बिना सरद ई न तूं एॾो सुहिणो आहे जो तूं जहिड़ो सुहिणो मूंखे लाड़काने में नज़र ई नथो अचे जीअं चंड सुहिणो हूंदो आहे न पर कॾहिं कॾहिं उन ॾाढो झूड़ो अची वेंदो आहे त उहो फिकारो थी वेंदो आहे बसि तुंहिंजे मुंहुं ॾाढो ॼणो सम्झ झूड़ो अची वियो अरे एॾी तारीफ़ थी करे मां त पंहिंजनि खे कोन वणंदो आहियां जानी चवंदा आहिनि न त घर जो पीर चुल्हे जो मारन हाणे जल्दी करे टेम न वञा ॿुध मुंहिंजो त हिन पघार में गुज़र सफ़र ई कोन थो थिए पियो मां तुंहिंजी काॾां पूरी कंदुसि ॿियो को धंधो सोचां भला हा जानी मां रस्ते सां अचां थी हे असांजे लाड़काने जो नाज़िम न आहे असलम शेख साहब हा इहो शहर जा रोड थो ठाराए रूलर ख़राब थी पियो हुअसि मूंखे चई इन खे वठिया त ॿ टे लेथेड़ा ॾे त रोड ठही वञे पक्का ॿ टे रुपया त ॾींदो न अरे छॾी ॻाल्हि टेम न टार भला टे पैसा त इज़ी लोड बि करायां भला पंहिंजे लाइ ड्रेस वठी तुंहिंजे साम्हूं सुहिणी थी बीह ॿुध पोइ भला 100 खन में कमु हलंदो लख लानत अथई अलाह तेज को तो करी छा चई समझ त इज़ी लोड करे हेलो करण में खपी वेंदो मूंखे 1000 ॾे इज़ी लोड सॼी राति सां ॻाल्हाया ऐं 5000 ॿिया दी ॿुध एॾा पैसा बसि पोइ ठीकु आहे मुंहिंजे लाइ रबड़ ई भलो आहे उन खां तलाक छो वठां एॾी तकड़ कबी आहे छा अञा नई शुरूआत आहे माण्हू आस्ते आस्ते त हले न आस्ते आस्ते हा हा पर हाणे ॿुध 1000 ॾियां थो हिकिड़ो 1000 में छा थींदो हिकिड़ो 1000 हे बेवफा 1000 में छा थींदो बाक़ी मूंखे रबड़ त 10,000 ॾींदो आहे कुझु कढ न घर 10,000 ॾींदो अथई 10,000 तॾहिं त सदाईं बीमार आहे हाणे ॻर बि खणी ॿ थई हाणे दवा आगे वञ बसि हाणे हिन में कमु घणो थी वेंदो न मुंहिंजा सोना अञा कुझु कढ त को दिलि ते थधो दिलि थधी थी कढ त सही जानी चङो हाणे मोकिलानी कान्हे हा ॿुध दादा खाली पनो रही वई मारे छॾी हिन त मूंखे सुञो करे छॾियो सफ़ा हाणे छा कयां मधुरा
ओ सदरा जी बाबा कहिड़े खपे में आई बाबा बस ईअं पियो हाणे छॾे के वञ मुंहिंजे लाइ चांहि सुठी ठाहे मथे में सूर हल 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 जल्दी ठाहे वञ हा वञ वञ हा हा हल हा हा घणी त कल्याण बि आहे हल कुंज तूं कुंज हिकु ॻाल्हि चवां जी चओ कुंज कॾहिं बि तूं मुंहिंजे मन खे फिटल मंशूर सम्झी विसारे न छॾिजांइ कुंज मुंहिंजे अंदर जी डंड में तोखे हमेशह प्यार जो पाणी मिलंदो हमेशह प्यार जो छो त जो मन अॼु जी सिंध अथई कुंज अॼु जी सिंध जंहिंजी हालत रोज़ बरोज़ उबतड़ थींदी थी वञे कुंज उबतड़ थी साहिब तूं सिंधुअ जी महान आहीं तूं देवता आहीं तुंहिंजे प्यार जी छवि मुंहिंजे मन जे मंदिर में पीजी वई आहे तुंहिंजो दीदार इबादत आहे साहिर मुंहिंजे नक जी बोली के ऊपरे ड्रोहे लाथी हुई पर मुंहिंजे मन जा ज़ेवर तूं सांढिया समेटिया आहिनि कुंज मुंहिंजे साम्हूं बीहर इन्हनि लफ़्ज़नि जो वर्जाव कॾहिं बि न कजांइ मां तोखे नफ़रत जी चखिया ते चढ़ण कॾहिं बि कोन ॾींदुसि हा कुंज मां तोखे नफ़रत जी चखिया ते चढ़ण कॾहिं बि कोन ॾींदुसि छो त मूं तोसां अणमायो प्यार कयो जंहिंखे कॾहिं बि को मुंहिंजी दिलि मां ॿाहिरि कढी कोन सघंदो कुंज तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं कुंज यकीन कर कुंज मां हाणे तोखां सवाइ कॾहिं बि अकेलो रही कोन सघंदुसि कॾहिं बि अकेलो रही कोन सघंदुसि साहिर मुंहिंजो मन मेहरान जियां समुंड में सिंधुअ जी छोड़ वांगे तुंहिंजे सीने में छुअण थो चाहे साहिर मां हर रात के नहीं घोट जे लाइ वनवाह में वेण खां बदिराए के हिक जे लाइ समूरी जमात इज़त में गुज़ारण चाहियां थी साहिब मुंहिंजी मां बाज़ार जे बंद माहौल में आज़ादी जे लाइ सेन हई पर खेल कबूलते जो दान न मिलियो ऐं हुन सरेआम पाण ते खासले ठारे पाण जा पबड़ बची छॾिया बस कुंज बस वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॿुधाइजांइ कुंज मिस कुंज तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं कुंज तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं इन खां अलावा ॿियो कुझु बि न सोच कुझु बि न कुंज तुंहिंजी सींद खे सिंधुअ जी वीर चवां तुंहिंजे चपन खे गुलाब जी मुखड़ी चवां कुंज तुंहिंजी अखियुनि में आज़ादीअ लाइ मौजू हणंदड़ महिरान ॾिठो आहे मूं
साथी तू ही ता जिंदगी ओ साथी तू ही ता हर खुशी हर ख्वाब में हर रात में हर सोच में हर बात में हर साथ में हर संग में हर रूप में हर रंग में तू ही ता ही मुझे आशिकी ओ साथी तू ही ता जिंदगी ओ साथी तू ही ता हर खुशी तुझे नाले आ जिंदगानी सजी हो सुंदर नमू तो जड़ी का भी बिठी तो खासिवा है जिंदगी या सजा ओ करवाए दो मुझ जो तू रहने सदा गालिन में तू यादुन में तू चंड में तारन में तू नेड़न में तू लुढ़कन में तू दिल में आ धड़कन में तू ही ताही सामो हर घड़ी ओ साथी तू ही ता हर खुशी ओ साथी तू ही ता हर खुशी तू आरज़ू तू जुस्तजुआ सनम हो मंजिल जिया तू रूबरूआ सनम तू ही जो कसम नाहे का पहजी खबर हो तो खा शुरू तो ते खत्म हर सफर हर दर्द जो दरमानवा तू मुझी दिल तू जानवा तू सूह जो सुल्तान आ तू इश्क आई मान आ तू ही ताही मुझे बंदगी आमिर जी जी है तो सही हेॾां अच किथे आहीं? अदा सही कुछ दोस्तन सां पिकनिक ते वियो हुयसि ॾिस आमिर कूड़ ॻाल्हाइण मां कुझु बि न वणंदो बहितर आहे त सच ॻाल्हाए अदा सही आऊं तव्हां सां कूड़ नथो ॻाल्हायां त पोइ सच छा आहे हा इहो ई सच आहे हाँ रोलू लोफर ओबास चोरन सां संगत शराबन ऐं शबाबन सां विंदुर इहो ई सच आहे न ॿुधाई छो नथो जवाब छो नथो ॾे अदा साईं मां अहिड़ो को ग़लति कमु नाहे कयो अदा साईं हिते हिते हर को तुंहिंजूं दाऊं थो करे आमिर तुंहिंजूं दाऊं थो करे अदा साईं आऊं शहर वारनि जो
कुझु न बिगाड़ियो आहे। ॾिस आमिर, को हिकु ॿ माण्हू हुजे त मां यकीन बि करियां, सॼो शहर तुंहिंजूं दाऊं थो करे, तूं आख़िर हिन ज़लील हरकतुनि खां बाग छो नथो अची? अदा साईं, अव्हां खे कंहिं बि ॿुधायो आहे, मुंहिंजे बारे में त उहो सरासर ग़लति आहे। अदा साईं, मूंखे 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 माफ़ कयो अदा साईं। ठीकु आहे आमिर, पर मां तो ते यकीन नथो करे सघां, छो त अॼुकल्ह तूं कूड़ ॻाल्हाइण वधीक शुरू कया आहे। तूं ई ॿुधाए, मां तुंहिंजे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते यकीन करियां? अदा साईं, मां ॿीहर अहिड़ियूं ग़लति हरकतूं न कंदुसि अदा साईं, न कंदुसि। ॾिस आमिर पुट, मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां। बाबा, तूं हिकु सुठे ख़ानदान जो छोकिरो आहे। तूं ऐं तो जहिड़ा नौजवान जेके तुंहिंजा दोस्त आहिनि, सुबुह सां अस्पतालुनि, कॉलेजनि ऐं स्कूल ॾांहुं वेंदड़ नियाणुनि सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हरकतूं इहे करणु तव्हांखे जुगाइनि थियूं। जेकॾहिं तव्हांजो ऐं तव्हां जहिड़नि जो इहो रवैयो रहियो त पोइ केरु पंहिंजूं नियाणियूं पढ़ाईंदो? ॿुधाए मूंखे, ॿुधाए त पोइ केरु पंहिंजूं नियाणियूं पढ़ाईंदो? अदा साईं, बस मूंखे माफ़ कयो। मां पंहिंजी पढ़ाई भरपूर तरीक़े सां कंदुमि ऐं तव्हांजो नालो रोशन कंदुमि। अदा साईं, मूंखे माफ़ी ॾियो। ठीकु आहे, पर आईंदा मां अहिड़ी हरकत तुंहिंजी न ॿुधां। न थींदी अदा साईं। साईं, साहब वयो छा हलियो? अदा साईं, हा अदा साईं त अंदरि हले वियो। पोइ ही चांहि भला? चांहि हिते रखो। मूंखे समझ जो इंतज़ार हुयो, पर अचण ॾेसि त ख़बर पए घणे 200 आहे। ॾाढी देरि कई अथई। हा, इहो मूं वारो दोस्त। वांदो। Hello, my dear friends. How are you? हेलो समझ, कहिड़ा हाल आहिनि यार? ठीकु हाल आहिनि। भला मूं वारो कमु यादि अथई या न? बिल्कुलु यादि आहे, 100% यादि आहे। पर संतोराज, तूं अंदरि हल। हा। अहिड़ो ख़त लिखियो थमास जो शिकार अस्कुत पिंजरे में हलियो ईंदो। असुल दाणे पाणीअ जी ज़रूरत ई नाहे। भला इहो त ॿुधाए, अचे त पोइ छा ॻाल्हायांसि? यार, सफ़ा को बेवकूफ़ आहे। छा वरी छा चवंदेसि? हेठां ई मथां ई वठिजांसि ऐं हा, ही घर बि घुमाइजांसि, कुझु खाराइजांसि, कुझु पीआरजांसि। ओके? असुल तूं को फिक्र ई न कर, सिर्फ़ अचण ॾेसि। हा यार, ठीकु आहे, त पोइ फ़िलहाल मां हलां थो, इजो उहो पुगी। ठीकु आहे, ओके। समझ यार, हिकिड़ो मिंट ॻाल्हि त ॿुध। भला अचे त पोइ ॻाल्हायांसि छा? यार, सफ़ा को चरियो आहे। अरे बाबा, अचेसि, ख़िदमत करेसि, अहिड़ी ख़िदमत करेसि जो ॿीहर वञण जी करे ई कोन। ओके, ठीकु आहे, ख़्यालु रखिजांसि। ठीकु आहे?
ओके बाय। बाय, बेस्ट ऑफ लक। हेलो आमिर। हेलो नीलोफर, केड़ा हाल है तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह, करम इन मालिक दा। तमाम ॿुधायो ठीकु आहियो? बिल्कुल ठीक। मुखे तव्हांजो ही इंतजार हो। हाँ, वो तो हुयो, पर कॾहिं कॾहिं इंतजार करणो पवंदो आहे। मुझे लाए तव्हांजे अखियुनि में छा आहे? अच्छा, त पोइ उहो चओ न। उहो आहे मुंहिंजी अखियुनि में जेको तव्हांजे अखियुनि में आहे। नीलोफर, जेका शइ तारीफ़ जे लाइक़ हूंदी आहे न, त उनजी तारीफ़ इबादत समझी कबी आहे। पर हिकु ॻाल्हि त ॿुधायो, जॾहिं बि मिलंदा आहियो तारीफ़ ई कंदा आहियो। तव्हां वटि भला तारीफ़ुनि जा बोरा भरिया पिया आहिनि छा? तारीफ़ त तव्हांजी न कंदमि त ॿियो भला कंहिंजी कंदमि। ऐं हा, मां तव्हांखे चयो हुयो न, ही आहे असांजो ख़ूबसूरत घर। तव्हांखे कीअं लॻो? वाह साईं वाह, घर त तमामु ख़ूबसूरत आहे। खूबसूरत त तव्हीं आहियो। आमिर, मूंखे हिकु ॻाल्हि चवणी हुई। मुंहिंजी केॾी न ग़लतफ़हमी हुई जो मां तोखे हिकु ग़लति क़िस्म जो छोकिरो सम्झियो हुयसि। नीलो, हिकु ॻाल्हि चवां? हा हा, चओ। मुंहिंजी दिलि में शैतान जी विसविसो हुयो ऐं मां तुंहिंजे लाइ बुरो सोचियो हुयो। पर यकीन कर नीलो, मां तोसां सची मोहबत कयां थो। ठीकु आहे आमिर, काई ॻाल्हि कोन्हे, पर हाणे त तुंहिंजी दिलि साफ़ आहे न? हा हा, हाणे मुंहिंजी दिलि बिल्कुलु साफ़ आहे। त पोइ ठीकु आहे, पर हू तव्हांजो ब्रादर कोन्हे को? अदा साईं? हा, अदा साईं त अंदरि नओं स्क्रिप्ट लिखी रहियो आहे। ओ, ओके, त पोइ मां ॿिए दफ़े मिली वठंदसि। ठीकु आहे? ओके ओके, बाय। ओके बाय। वाह 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 वाह, वेरी गुड। यार आमिर, हाणे त तोखां शिकार करणु घुरिजे ऐं वाह जो निशानो लॻायो थी। यार समझ, अॼु ॾाढी दिलि ख़ुशि कई अथई। छो न तुंहिंजो वात मिठो करायां? वाह वाह, छो न, बिल्कुलु कराए। पोइ हलजे? हलजे, बिल्कुलु। हल, अॼु भला तोखे होटल ते इन ख़ुशी में डिनर बि करायां थो। अरे यार, सुबुह वाला को बुख ते आहे, उहा ईअं भॼनि था पेट में। अच, हल हल हल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम। मौलवी साहब, छा हाल आहे? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान, फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो, ख़ैर आहे बाबला? दुआ, वेहो प्लीज। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वेहो वेहो, साल जी मौलवी साहब, ॿियो हाल वाल कीअं अचण थियो आहे? साहब, तव्हां मुंहिंजा नंढपण जा दोस्त रहिया।
ऐं असांजी तमामु सुठी दोस्ती हूंदी। बिल्कुलु हूंदी हुई मौलवी साहब, पर हाणे पाण दोस्त न आहियूं। हा, उहो इन जे करे जो तव्हांजे नज़रिए ऐं मुंहिंजे नज़रिए में तज़ाद आहे, पर पोइ बि मां तव्हां उमेद सम्झी आयो आहियां त तव्हां ईंदड़ इलेक्शन में न बीहजो, छाकाणि त मां पंहिंजे नज़रियाती तंज़ीमी प्लेटफॉर्म तां फॉर्म भराए रहियो। ख़ुदा जी रज़ा सां। ॾिसो मौलवी साहब, तव्हांखे त चङी तरह ख़बर आहे त मां हिकु कॉमरेड जो पुटु आहियां। मुंहिंजे बाबा पंहिंजी सॼी हयाती इन क़ौम जे ग़रीब मिसकीन ऐं हारिन नारिन जी मदद ऐं ख़िदमत कई। हाणे मूं बि इहो ई सोचियो आहे त मां पंहिंजे बाबा जी पैरवी कंदुसि। इन जो मक़सदु त तूं मुंहिंजे मुक़ाबले में बीहंदे। जी साहिल, पर तूं इहो सुठो नथो करी। इहा त सिर्फ़ तव्हांजी राय आहे न मौलवी साहब। साहिल, मूं ॿुधो आहे त तो वटि हिकु बाज़ारू औरत, अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह, बाज़ारू औरत ईंदे वेंदे ॾिठी थी वञे, ऐं तूं ॼाणी थो अयाशी हराम आहे, हराम। मौलवी साहब, ही मुंहिंजो घर आहे, हिते केरु अचे थो केरु वञे थो, इन सां तव्हांजो को बि तालिक न आहे। ही मुंहिंजो ज़ाती मसइलो आहे, समझो। साहिल, इहो न विसार त ही तुंहिंजो ज़ाती मसइलो न आहे। हीअ असां शरीफ़नि जो मुआशिरो आहे, असां शरीफ़नि जो मोहल्लो आहे। इन मोहल्ले में का बाज़ारू औरत असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं, छाकाणि त खीर जे थांव में हराम जो हिकु कतरो सॼे खीर खे हराम करे छॾींदो आहे। मौलवी साहब, जंहिंखे तूं बाज़ारू औरत थो सॾी, उन औरत खे बि उन ई ख़ुदा ठाहियो आहे जंहिं असां सभिनि खे ठाहियो आहे, त पोइ तोखे एतिराज़ छो आहे? आहे त हूअ बि ख़ुदा जी तख़लीक़। साहिल, तूं मुनकर थी वियो आहीं, मुनकर, काफ़िर थी वियो आहीं, काफ़िर। ॾिसो मौलवी साहब, बहितर इन में आहे त तव्हां हाणे हितां हलिया वञो। वञा थो, पर यादि रखजांइ साहिल, मां तोखे न छॾींदुसि। मां इहा ॻाल्हि कॾहिं बर्दाश्त न कंदुसि त असां शरीफ़नि जे मोहल्ले में का बाज़ारू औरत अचे। यादि रखजांइ। मूं तव्हांखे चयो न, इहो मुंहिंजो मसइलो आहे, तव्हां पंहिंजे घर ते क़ाबू रहो, तव्हां वञी सघो था। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। साईं, साईं, इहो मुला नूरल तव्हां ते ॾाढो सड़ंदो आहे साईं। अरे छॾ बाबा सदोरा, तूं अजीब क़िस्म जो माण्हू आहीं। अरे बाबा, असां ते छो सड़ंदो मुला नूरल? बाबा, हू पंहिंजी वाट वारो माण्हू आहे, पाण पंहिंजी वाट वारा माण्हू आहे। साईं, मां इन मुला नूरल खां बदिलो ज़रूरु वठंदुसि तव्हांजी बेइज़तीअ जो। न सदोरा, न, बदिले वठण खां बख़्श करणु बहितर आहे। मौला काइनात जो फरमान आहे त बदिले वठण वारनि खां बख़्श करण वारा बहितर हूंदा आहिनि। बहितर। साईं, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे उहो दौरु न आहे साईं त जो हिकिड़े पासे ॾो चमाट हणे न त वरी ॿियो गिटो ठाहे ॾेसि त ॿी चपाट हणे। हाणे बदिलो वठिजो, बदिलो। सदोरा, छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। तूं मूंखे इहो ॿुधाए त तो कॾहिं कूंज ॾिठी आहे?
कूंज मूंखे ॾाढी वणंदी आहे छो वणंदी आहे तोखे चवंदो आहियां त बसि उहो विची ॻाल्हाए मां वेठो ॿुधां ऐं ठारां पियो साईं साईं अलाह साईं जो इंसाफ़ त ॾिसो न मालिक जी कुदरत त ॾिसो न हुनखे कहिड़ी जाइ ते पैदा कयो अथई साईं जॾहिं कूंज जा ड्रामा हलंदा आहिनि न मां ज़रूरु ॾिसण वेंदो आहियां कूंज पंहिंजे हुन माहौल मां खफ़ा तमामु घणी खफ़ा ऐं मूंखे तॾहिं त हिते पनाह ॾिनी आहे ऐं सदुरा मूं सोचियो आहे त हाणे हमेशह जे लाइ कूंज खे मां पंहिंजे निकाह जी पनाह हेठि रखां साईं इहो त ॾाढो सुठो था कयो साईं पर साईं तव्हां हाणे हलो अंदरि आराम कयो हले साईं डॉक्टर तव्हां लाइ मनो कई आहे तव्हां घणो न ॻाल्हायो आराम कयो छो त तव्हां दिलि जा मरीज़ बि आहियो साईं ठीकु आहे सदुरा आमिर अचे त अंदरि मोकिली जी जी हाज़िर साईं हाज़िर बचायो बचायो केर थो बचावे हे मुट केर थो बचावे हा अचे सनकर के केर थो बचावे हा अरे हेॾे ॻाल्हि त ॿुध सॼो ॾींहुं वते थी दुकान वारनि खे मंझंदि वारनि खे अखियूं हणंदी असां ॾोह कयूं अथसि हा अला मार पए साहु कढी छॾियो थी हेॾे मां इज़त वारी आहियां मां त कंहिंखे ॾिसंदी न आहियां जेकॾहिं को वणी वेंदो आहे हिकु खणी छॾींदी आहियां तूं त मूंखे वणी नथो न मां छा कयां अचु अचु मुंहिंजे सीने सां ठा करे लॻ दिलि ठही पई ऐं अला मार पोइ ॾाढी धप अथई अरे धप तूं रुगो हाथ कर और ख़ुदा जो कसम आहे सभु सुरा सभु सेंटूं हणंदुमि तूं रुगो हा कर जानी गॾाऊ हूंदो आहे आख़िर मटाइण जा माण्हू न थी वेंदो आहे ॻाल्हि ॿुध अरे गॾ चवी घोड़ो चवी तूं जेको बि चवी पर रुगो पंहिंजो चओ अहिड़ा त तुंहिंजो न हाय अल्लाह मुंहिंजी दिलि में हाय को ॿियो वेठल आहे मां छा कयां न कढी मार उन्ही खे फिटी कर मूंखे दिलि में विहार मूंखे हाय अल्लाह मां छा कयां मूंखे त तुंहिंजो बूथ ई कोन थो वणे अरे सोनो शहज़ादो आहे मां जहिड़ो को ॾेखारे ते अथई आए तूं मुड़ ते या न मुड़ ते छो मूंसां अच मूंसां खबरदार निभागा पातुस जानी मूंखे बचाए मुंहिंजी इज़त खतरे में अथई केरा सॾु कर पंहिंजे जानी खे सॾु कर मां हिते सफ़ा बेचैन आहियां सॾु कर अरे मुक़ाबलो ओए हे अंधो थो ॾिसे अंधा ॾिसे जा थो पियो सॾु कर असां परेशान लॻा बीठा हे छा थो ॾिसे पियो हे आ मुंहिंजो जानी कहिड़ी चोरनि या नानी सदको वञाए मूंखे पाण नानीअ बि इहा ई दुआ कई हेड़ी लानत लॻी वई अथई ॾिसण जानी हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मोआ बीत ॾिसां थी न मूंथ काथूं आहे अरे रे ड्रेक न कर मां चौधारी हिकु जहिड़ो आहियां हाणे ॻाल्हि ॿुध तोखे मुंहिंजे जानी सां मुक़ाबिलो करणो पवंदो जे तूं हिनखे मारे वएं त मां तुंहिंजी न त मां पंहिंजे जानीअ जी हेॾे शर्म कोन थो अचे हे देगड़े जहिड़ो तुंहिंजो जानी आहे अरे मां सुहिणो शहज़ादो नफ़रत थी अचे अबा हे ॾिसो सुहिणो जे हे सुहिणो आहे त पोइ लानत आहे माथे तां हाणे ॻाल्हि ॿुध हे खणी कहिड़ा बि हुजे कंदो असां सां मुक़ाबिलो गैरत जो मसइलो आहे घटि कोन कंदो मांसि छा थी पियो जे थोरो गेंदे जहिड़ो आहे त छा थी पियो ठीकु आहे त पोइ मुंहिंजे जानी सां मुक़ाबिलो कर मां तुंहिंजी पक मुंहिंजी आहे न हा जानी जी ओके है अॼु जेकॾहिं हिनखे न मारियो त पोइ लानत आहे तुंहिंजी ज़िंदगीअ में बस मां सम्झी वियुसि हाणे तोखे मूंखे माराइण जो पोइ कयो अथई ॿुध हे ईअं फूकियल न ॾिस मूंखे
और तू कट छोड़ा हाँ तो भाड़े पियो हेदे करन दती छा तू मुकाबलो कर मुकाबलो घर मुकाबलो पिठो है ये थी भी उचार थी जाए हाँ हेरे मुझो हथ सजो चिबो थी पियो तो के कुछ न थियो मां तो के हाने सजो पाण के चिबो कर चङो बी गदा वाचा हेरिया तेरा रे हाँ तेरा हाँ हेरिया जानी इते छड़े निभा के छड़े मसलिया खना में मनी पाऊ नहीं तो जानी तू मना पात माखे मारे तबाह कई इन गेटे कहूं अरे हल रुक पर क्या है दिल पर हल रुक कर हाय मां सद को वना पंजे सुन लतम अज तो तू मुझे दिल खटी में अजु का को हां मां सजी सारी तुंजी हां गाल बुध यकीन कर अज मरण को बची है बुध मां के तू डाडी वणंदी आला सची महबूबा मुझी जिंदगी हो महबूबा मुझी बंदगी जेका कण करंगी मुझे दिल के वणी जेका कण करंगी मुझे दिल वणी हल चाल अजब मसानी हो महबूबा मुझी जिंदगी हो मुझी बंदगी मस्त मौसम में दूर रही तू तो बहारन पे जुल्म करे तू पूरा जन्नत जी तो के तो भाया जनतान गद जी रही तू जेका कण करंगी मुझे दिल के वणी जेका कण करंगी मुझे दिल के वणी दिल गुंजी सी दीवानी हो महबूबा मुझी जिंदगी हो मुझी बंदगी तुझे कुर्ब सा आहे हयाती हथ हथ में हुजे तुझो साथी कोला वादा वफा जा निभायूं दिल में हसरत रहे कान बाकी जेका कण करंगी मुझे दिल के वणी जेका कण करंगी मुझे दिल के वणी अला प्रीत मिली निशानी हो महबूबा मुझी जिंदगी हो महबूबा मुझी बंदगी जेका कण करंगी मुझे दिल के वणी जेका कण करंगी मुझे दिल के वणी हल चाल अजब मस्तानी हो महबूबा मुझी जिंदगी हो मुझी बंदगी हाय अल्लाह अज तो दिल थी चाहे तो सवड़ पाए सुनी तू अकेली जा मां भी चलो जानी हाँ ने रबड़े में छक पे जी काई हाँ हाँ तो कितना के जला भी तैयार थी हाय डाडो बोलो करी मिठाई खा रहे हैं बस मिठाई या पैसा दीजिए माना तो सा का गाल ही न कट जे न जानी मां प्यारी जा पैसा पैसा भी तो कम जी शय न
जे पैसा न हुजनि हा त पोइ तूं थोरे ई नखरा ना त करे हा मुंहिंजा सुहिणा मुंहिंजा गुॾड़ा हाणे कढ पैसा त थकल आहिनि एॾो पुछड़ो त न कर न सुहिणा सुहिणा चई पैसा ॾियईं हलो उन ॾींहुं जो ॾिना मैं त पोइ तूं मूंसां ॻाल्हायो ई कोन छो हे अल्लाह मूंखे ॻाल्हि ई विसरी वई मूं रबड़ जीअं ई घर पहुतसि तुंहिंजो 1020 जी लोट करायमि मूं मोबाइल बि खसियो तुंहिंजा पैसा बि खसियो अरे पोइ मां छा कयां औरत ज़ात मजबूर हुअसि मां छा कयां बसि सॼी राति तुंहिंजो नालो वठी बसि तुंहिंजे वाशरूम में जेको फोटो लॻायो आहे बसि उनखे ॾिसंदी रहियसि ऐं उनखे तव्हां कॾहिं कॾहिं छा औरत ज़ात मां मजबूर आहियां पोइ हाणे हीअं कर हाणे 1000 ॾियां थो बेक़दरा मां हेड़ी सुहिणी शहज़ादी तोसां प्यार थी कयां सिर्फ़ 1000 रुपया न पोइ हो जेको अॻोने तय जहिड़ो आयो वई उन खां जो कढी 2-3 रुपया हाय अल्लाह वो तो तुझे पेर जो मट भी न हो तू तो मुझे गुड्डीड़ो है गुड्डीड़ो जल्दी कर पैसा मिला दी देर कदो ॾियां थो तकड़ न कर न हिकिड़ो पियो हिकिड़ो हेलो तो जरे कंजूसो का है निको तो भी गंजा हाने मोकलानी काने वरी बि त सही ॿुधो त सही वरी ले चक्कर अरे वो त सही टाइम कोने हाँ लगे थो त हे मूंखे सार सां बजाई टपर बि खपराइणा पवंदा वाह साईं वाह अॼु ख़बर शहज़ादो लॻो पियो हा पंहिंजी सिंध जी सकाफ़त हा साईं बिल्कुलु बिल्कुलु अॻ में त गिदड़नि जी पोइ पायूं हुते साईं ऐं हाणे त सिंध जी सकाफ़त आहे साईं वाह वाह साईं इहो भला सूट जेको तव्हां ठाराईंदा पाईंदा इहो किथां मिलंदो आहे इहो हा हाणे तूं घणो न ॻाल्हाए तूं हाणे अंदरि हल इहो यार आमिर न चिल्लो पचाई न दवाऊं लिखराई न ही दुआऊं हिक खत में सिर चटमाल नीलाम भला दे खबर है असां भी आसरो कयूं समझ पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे ऐं तूं इहो ॻाल्हाए छा थो आमिर मां त तोसां मजाक में पियो ॻाल्हायां मजाक छाजी मजाक या मजाक न आहे ऐं कन खोले ॿुध अॼु खां पोइ तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती ख़तम न मां तोड़े ईंदुसि ऐं न ई वरी तूं मूं ॾे अचिजांइ यार मां त तोसां हुज में पियो ॻाल्हायां हुज छाजी हुज मने लगे थो त तोखे ॻाल्हि सम्झ में न आई मां चवां थो हितां निकिरी वञ हितां लगे थो त चुकी सवाई लगी वई अथई हे कमु निकितो रखण विसरियो तोखे बि त चवां थो मथो न खा मुंहिंजो वञ हाणे अंदरि भला ॿुधो हे रखण को कमु बि कंदो आहे छा भला कराईंदेसि छा घर जो कमु हा न साईं अंदरि लेटरिन जो दर भॼी पियो ठारायां था ठीकु आहे पोइ मां घुराईंदोमांसि त कराइजांसि हा वञा थो वञा हल मुंहिंजे मथे में सूर पियो आहे वञा थो वञा हाय आमिर हाय नीलोफर नीलो अॼु मां तोसां हिकु ॻाल्हि कयां हा च नीलो मां सिंधूअ जी छोली बणिजी तुंहिंजी ऐं मुंहिंजी मोहबत जे विच में जेके बि पत्थर ईंदा उन्हनि सभिनी पत्थरनि खे मां
लोड़े छॾींदो। आमिर, मूंखे यकीन आहे त तूं हर बुरी संगत छॾे ॾींदे। नीलो, सच पुछी न त तुंहिंजी मोहब्बत ऐं तुंहिंजे प्यार हिन आमिर खे बदलाए छॾियो आहे। आमिर, मां हमेशा इहा ई कोशिश कई आहे, जे इंसान जा ग़लति इरादा हुजनि या ग़लति कोशिश हुजे, मूं हुनखे बदलाइण जी ई कोशिश कई आहे। पर बदनसीबी इहा ई आहे त हमेशा हुननि मूंखे ग़लति ई सम्झियो आहे। पर ख़ैर, मूंखे तो मां इहा उमेद न आहे। नीलो, तूं सिंधू मां निकितल उन थदड़ी हीर जी आहीं जंहिं मुंहिंजे रूह ऐं मुंहिंजे मन खे मोहे छॾियो आहे। तूं बि को सफ़ा चरियो आहीं। हाणे नीलो, मुंहिंजी मोहब्बत खां ख़ुशि त आहीं न? हाँ हाँ आमिर, छो न भला, मां तमामु घणी ख़ुशि आहियां। आमिर, त पोइ ठीकु आहे, हींअर मूंखे इजाज़त ॾियो, काफ़ी लेट थी वई आहे। छो, अदा साईं सां मिली पोइ त वञो न। वो दरअसल मूंखे थोरो कमु आहे, इन जे करे। ठीकु आहे, ओके, बाय बाय, टेक केयर। ओके। छा ॻाल्हि आहे आमिर, तूं अॼु कुझु परेशान पियो लॻी? न अदा साईं, मां परेशान त न आहियां अदा साईं। सिधी ॻाल्हि करेसि न त मां इश्क कयो आहे। हाँ, वो भी माना लिखी लिखी, मूंखे का ख़बर ई कोन पई। न अदा साईं, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। भला ॻाल्हि त ॿुधां में, जंहिं छोकिरीअ सां तूं इश्क थो करी, उहा तोखे बि पसंदि कंदी आहे या न? जी अदा साईं। अच्छा, मूंखे यकीन नथो अचे साईं। अदा साईं, दरअसल हो तव्हांजो दोस्त न आहे असलम, उनजी भेण न आहे नीलो, उहा आहे अदा साईं। ठीक है बाबा, मां हलां थो, मूंखे सेंटर तां देरि पई थिए। ओके ओके, बाय। साईं, सची कई? सदोरा, हिन जो जोड़ीवाल तूं आहीं, मूंखे लॻे थो त हिनखे ख़राब करण में हथु तुंहिंजो आहे। साईं, हाणे ॻाल्हि इहा आहे, मां आहियां विच ते, हेॾो तव्हांजो बि ॾिसूं था, होॾो बि ॾिसूं था, असांखे बि रंगड़ो लॻी वियो अथव। चङो भला, हाणे हिन ख़ुशीअ में का पंहिंजे हिन मेरनि हथनि सां सुठी चांहि थो पीआर। साईं, मेरा हथ न आहिनि, मुंहिंजा किना हथ आहिनि। पोइ चओ त मां चांहि पीआरियां तव्हांखे। हाज़िर हाज़िर, खोड़ चाहियो, अबे खे न पीआरींदो त बाक़ी कंहिंखे पीआरींदो। हर ॻाल्हि जी हद थींदी आहे। साहिल खान, आख़िर तोखे छा थी वियो आहे? तोखे हिन मुआशिरे खे ख़राब करण में छा थो मिले? जंहिं मुआशिरे में दीन धर्म ऊच नीच जा दावेदार मौजूद हुजनि, मौलवी साहब, वो मुआशिरो कीअं थो ख़राब थी सघे? अस्तगफिरुल्लाह, अस्तगफिरुल्लाह। हे मुंहिंजा मालिक साईं, ही इंसाननि खे छा थी वियो आहे? ही इंसान जानवर खां बदतर थी विया आहिनि। पंहिंजो रहम कर मुंहिंजा मौला, करम कर। ॾिसो मौलवी साहब, मूं अॻु बि तव्हांखे चयो आहे ऐं हाणे बि चवां थो, मूंसां इन मौज़ूअ ते बहस न कंदा करियो। तव्हां अलाए छो मुंहिंजी ॻाल्हि सम्झो कोन था। साहिल, मां बदीअ खे रोके नेकीअ जो कमु करे रहियो आहियां, ऐं यादि रख त मां बदीअ खे रोकण जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾियण लाइ बि तयारु आहियां, पर मां इहो कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि त उहा नापाक जॻह जी नापाक पैदाइश असांजे मोहल्ले में अचे।
बार बार तू इहो मौजू में सां है तू नापाक जगह जी नापाक औरत बाज़ारू औरत साफ तव्हां पाण खे फ़कीर बि सॾाईंदा दरवेश बि सॾाईंदा आहियो ऐं मां त इन अजब में पइजी वियो आहियां त वरी खलीफ़ा गार्ड अलाए छा छा पाण सां गॾु शहर में घुमाए बि रहिया आहियो। साहिल ही मुंहिंजा फ़क़ीर आहिनि अलाह जा नेक बाना आहिनि इन्हनि खे छॾ तूं मूंखे इहो ॿुधाए त आख़िर इहा बाज़ारू औरत हिते अचे छो थी छा तालुक आहे तुंहिंजो हिन सां वक़्तु आयो त मां तोखे ज़रूरु ॿुधायां फ़िलहाल तूं हितां वञी सघींदो। साहिल यादि रखी छॾिजांइ तूं कम्यूनिस्ट थियो आहीं तूं काफ़र थियो आहीं मां तोखे न छॾींदुसि मां प्रेस कॉन्फ्रेंस कराईंदुसि मां सॼे मुआशरे में ॿुधाईंदुसि त साहिल मुल्क थी वियो आहे काफ़र थी वियो आहे अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह। साईं इहो मुला नूरल तोखे चङो न लॻो बा साईं इन मुला नूरल जा चर्चा सॼे शहर में हलनि था पिया साईं चवनि था त पाण खे नसीहत नथो करे उन ते हली कोन थो ॿियनि खे बसि वाइदनि में टड़का लॻा पिया सदोरा जी बाबा सदोरा अहिड़ा माण्हू हमेशह सिर्फ़ु पंहिंजो नालो चमकाइण जे लाइ ॿियनि जे मथां तोहमतूं हणंदा रहंदा आहिनि। सदोरा मुंहिंजी हिकु ॻाल्हि गौर सां ॿुध हाणे कॾहिं बि इहो मुलो हिते अचे न त हिनखे मुंहिंजो न ॿुधाइजांइ कॾहिं बि न ॿुधाइजांइ मां हिन जी शिकिल ॾिसणु पसंदि नथो करियां। बाबा मुला नूरल क़ुरान जो पढ़ियल आहे ज़ाहिर आहे उनखे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी हूंदी न। हक़ मौला तुंहिंजो शान किथे चोर सुञा किथे हिन जहिड़ा ढोर सुञा हक़ 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 मौला तुंहिंजो शान किथे मोर सुञा काथे हिन पारां ढोर सुञा ने मौला जी राह में त रातो रात करे छॾियां करोड़पति असां फ़क़ीरनि खे अमीर करे छॾियोसीं ऐं अमीरनि खे फ़क़ीर हक़ हक़ तू ही तू मौला तू ही तू ओबा तोखे त अलाह आंदो मूंखे पाण तो जहिड़े जी ज़रूरत हुई भला फ़क़ीर ॻाल्हि त ॿुध मां अमीर थी सघां थो थी सघी थो दी पहिरियों मां पुछां पुछ पुछ वारो कर गिरबिर गमसान के फूसड़ियों के शैतान हेठ जमीन मथे आसमान गिरबिर गमसान हा हा तू करोड़पति थी सघी थो मां तुझे अंदर जा राज सब ॼाणियां थो तू ही तू ॿुधाए अंदर जा हाल ॿुधाए वारो कर क़ुरान खे मजबूरा अहिड़ो माण्हू त मूंखे अॼु मिलियो आहे मां पंहिंजा जिन घुरायां हलिया अचो ओ भाई ईअं न कजां तूं अकेलो ई काफ़ी आहे झर झर झार झरोटा किर 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 किरनी लूरा लूरी लूर लड़ा ला लिकर ला कर लूरी किर 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 कार करोटी किचल किचल कूरी खड़ा है नन्हे भागे खे मूरी गिरबिर गमसान हे फूसड़ी शैतान हेठ जमीन मथे आसमान हेरिया बेमान हेरिया आयो अखियूं बंदि कर त मां पंहिंजे फ़क़ीरनि खां पुछां फ़क़ीरा थोरो मूंखां परे थी रहिजा बा झर 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 झार झरोटा किर 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 कोटी अंदर जी या खोटी बेमान न तू मर्दो न माई छो जणायो तोखे दाई तोखे थियण वारी आ साई जवाए थो जाई
गड़बड़ गमसान के फूसड़ियों के शैतान हेठ ज़मीन मथे आसमान। ओ फ़क़ीर, तूं इहा ॻाल्हि तो करे न, मां जॾहिं ॼाओ हुउसि न, मूंखे टिनि दाइन छिके कढियो हो। हल निभागा असांखे हिकु दाई ॾिनो, तोखे निभागा टिनि दाइन ॾिनो हो, तॾहिं त माणे मुंहुं ॾिसी मरी वई आई। गड़बड़ गमसान हे फूसड़ी हे शैतान हेठ ज़मीन मथे आसमान है छरुआ। लावा हाणे त यादि अथई हिक माई जी उतरी आ जेका तुंहिंजो नालो वठी ठुलनि खे भाकुर थी पाईंदी वठे ऐं रुगो चवंदी थी अॼु सदोरा सदोरा। फ़क़ीर ॿुधाए न माई ॿियो छा कयो आहे, ॿुधा झरगन झरगन छा। ओ फ़क़ीर साईं, छोरी तुंहिंजो फोटू वाशरूम में हाए छॾियो आहे। छोरी तुंहिंजो फोटू वाशरूम। मूंखे लॻे थो त इहा फ़क़ीर जी माइटणी आहे। हा वाह जड़े मां बुकारो ॿारनि जो तुहारो फोटू वाशरूम में धप करे वियो आहे। हाणे कढ 1000 ते करोड़, 2000 ते 2 करोड़, 5000 ते 5 करोड़ जी छॾींदो मां। कढ कढ नानो त घुमऊं लार कानो। मां सुञातो आहे तोखे, मां हाणे तोखे सुञातो आहे। अल्लाह वारा फ़क़ीर हूं असांखे न सुञाणींदे कंहिंखे सुञाणींदे। इहा ॻाल्हि वाह जेके भला ॿुध, और जंहिं मूंखे इहा फोटू वाशरूम में हया आहिनि उहा मूंखे मिलंदी या न मिलंदी? हिकिड़ो मिंट बि मां पंहिंजे वॾे जिन खे तुंहिंजे मुहांडे जिन हुनखे घुरायां। किंग कांग भला किंग कांग फिल्म वारी मम्मा बि जाए त तुंहिंजा पूरा क्या कम गड़बड़ गमसान। आई छोरी तुंहिंजे इश्क में अंधी आहे। अल्लाह पंहिंजे मुड़ुस खे भाउ करे वेठी आहे। हाँ हाँ जे अथई पैसा त पढ़ांसि फिरणो अखियुनि खां अंधी थी थो अचे पहुचे। गड़बड़ गमसान तूं फूसड़ी तूं शैतान हेठ ज़मीन मथे आसमान। हाल ॿुध न, हूअ मां वटि पहुचे अथी, हा पर मां त चवंदो मुड़ुस मां जान छॾाए न। कुते जी गोरी ॾेसि न। मुड़ुस खे हणांसि तो कानी, हाणे तो कानी हणांसि। सरकन सरकन सार सराटा सरटा सरकन सार सराटा सरटा गिरबिड़ गिरबिड़ गार गलोटा निकड़ नकड़ नूरी। हाणे हुआ तुंहिंजे लाइ थी वई आहे पूरी। कढ पैसा। पैसा ॾे। हा पोइ मां लखापति थी वेंदुमि, करोड़पति थींदुमि। करोड़पति थी वेंदे विझो हिन में नाणो त घुमऊं लाड़ कानो। 10 रुपया ॾे। 10 रुपए ते थुकल आहे न त रोज़ वसदई। भला ये करे जाए थोड़ो थुक हो जाई वधु 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 वारी त लॻई भाग। ओबा मां वटि जेके पैसा हुया न खपी आहे। बस पोइ तुंहिंजो कमु न थींदो। मां वटि वधियल टेम कान्हे जो तोसां वेठो मथो हणां। ओ फ़क़ीर साईं, अलाह जो नालो अथई, थोड़ा ॼाए थो, हे क़बूल पवे। बस पुठी हेठ कर त दवे दुआ कयां। एॾी दुआ? हाँ गिरगिड़ गमसान हे फूसड़ी हे शैतान हेठ ज़मीन मथे आसमान तू ही तू हक 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 हक। एड़ी दुआ करे जो काकड़ो ही किरी पियो आहे मुंहिंजो। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। ओ जादूगर साहब, तू जो शहर त हवा थी वियो हवा। ऐं जंहिं औरत जे करे औरत तुझे भाव सां प्यार जा पेच पे लगा।
तव्हांखे कंहिं माण्हूअ जे मथां तोहमत हण दे शर्म कोन थो अचे? साहिल घणो वात न हण, घणो वात न हण। मूंखे इहो ॿुधाए त इहा औरत आख़िर तुंहिंजी छा लॻंदी जी आहे जो हिते बार बार थी अचे? मां हुन सां प्यार कंदो आहियां मौलवी साहब, प्यार कंदो आहियां। ठीकु आहे, हल ऐं असां गॾियो हल, पंहिंजी अखियुनि सां ॾिस तो वारी औरत जा कम। अस्तगफिरुल्लाह, अस्तगफिरुल्लाह, अस्तगफिरुल्लाह। अचो, अस्तगफिरुल्लाह। औरत मूंसां प्यार करे वरी वरी हाणे मुंहिंजी भाउ सां रंग रिलियूं पई बढ़ाई। अमित ही सब कुछ छा ही केर आहे? अदा साईं ही तव्हांजी कूंज न आहे, ही मुंहिंजी नीलोफर आहे अदा साईं। पर छा में तूं हिनखे नथो सुञाणे, ही कूंज आहे। ॿुधाए मूंखे, ॿुधाए तो मुंहिंजे प्यार जो खून छो कयो? अॼु मां तुंहिंजो खून कंदुसि। अदा साईं तुंहिंजो अदा साईं छॾियो, अदा साईं छॾियो। परे थी मूंखां, परे थी। तोखे ज़िंदा न छॾींदुसि, तोखे ज़िंदा न छॾींदुसि। तो मूंसां इहो छो कयो? छो कयो? मुंहिंजूं हेॾियूं सारियूं मोहबतूं विसारे छॾी कुंज, मुंहिंजे अरमाननि जा खून करे छॾ। मूं तोखे केॾो प्यार ॾिनो, केॾी इज़त ॾिनी कुंज। तोखे इज़त रास न आई कुंज, तोखे इज़त रास न आई। तो मूंसां आख़िर ईअं छो कयो? छो कयो मूंसां? हाँ, हलो 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 इंस्पेक्टर साहब, मां राइटर साहिर पियो ॻाल्हायां। इंस्पेक्टर साहब मूंखां खून थी वियो आहे। अचो जल्दी अचो, मुंहिंजे घर मूंखे अरेस्ट कयो। इंस्पेक्टर साहब जल्दी पहुचो। हाँ इंस्पेक्टर साहब, तव्हां यकीन करियो, मूंखां खून थी वियो आहे, मां सच पियो चवां। इंस्पेक्टर साहब जल्दी अचो, मूंखे अरेस्ट कयो। जल्दी अचो इंस्पेक्टर साहब। साहिर साहब,
तमा हींअर फोन कई त मुझे घर में खून थियो आहे। किथे आहे खून है जंहिं मारियो आहे वो ॾोही किथे आहे? हाँ इंस्पेक्टर साहब खून खून मूं कयो आहे। मां कातिल आया, मां कुंज जो कातिल आया इंस्पेक्टर साहब। साहिर साहब मुझे यकीन है त ही खून तो ना है क्यों, छो त तू अदीब शायर ऐं हिकु वॾो लेखक आहीं। अदीब शायर ऐं लेखक खून नथो करे सघे। मूं खून कयो आहे इंस्पेक्टर साहब। मूं पंहिंजे हथनि सां घुटा ॾेई हिन कुंज खे मारियो आहे। तव्हां मुंहिंजे यकीन छो नथा कयो? मां कातिल आहियां। मूंखे गिरफ़्तार कर इंस्पेक्टर साहब। मूंखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियो, सज़ाए मौत ॾेई छॾियो। मूंखे मां जीअण नथो चाहियां वधीक। न साहिर सज़ाए साहब मौत खपे। हाँ तुझे हिननि हथनि में कलम हुअणु घुरिजे। तूं खूनी नथो थी सघे। मूंखे यकीन आहे त खूनी ॿियो आहे। न इंस्पेक्टर साहब मां खून कयो आहे। कुंज खे मूं मारियो आहे। मां कातिल आहियां। मूंखे वठी हलो, जल्दी वठी हलो। साहिर साहब अदीब शायर ऐं लेखक हिन मुआशरे खे संवारींदो आहे पर कंहिंखे मारींदो न आहे। तूं कातिल नहीं, मूंखे यकीन आहे। ऐं साहिर साहब मां तुंहिंजा ड्रामा ॾिसंदो आहियां ऐं मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। ऐं मूंखे त यकीन तुझे तूं खून नथो करे सघीं। मूं खून कयो आहे इंस्पेक्टर साहब, मूं खून कयो आहे। मूंखे वठी हलो इंस्पेक्टर साहब। मुंहिंजे हथनि में हथकड़ियूं लॻायो, मूंखे जल्दी वठी हलो इंस्पेक्टर साहब। यकीन कयो कातिल आहियां इंस्पेक्टर साहब। मां कातिल आहियां, खूनी आहियां मां। जेकॾहिं साहिर साहब तूं इएं चवे थो त हिननि हथनि में हथकड़ी न, अचो मूंसां। कुंज तब ही केर आहे कुंज जेके मां कुंज समझी मारे छॾियो? केर साहिल तूं ही छा पियो चवीं? मां हिनखे कुंज समझी मारे छॾियो। तू जिंदा कीअं आई कुंज? छा मतलब? अथई तुंहिंजी कुंज साम्हूं बीठी आहे। तुंहिंजी कुंज साम्हूं बीठी आहे। हीअ तुंहिंजी कुंज न आहे, हीअ मुंहिंजी नीलोफर आहे। हीअ मुंहिंजी नीलोफर आहे। यार मां त तोखे पीउ सम्झंदो हुयो, कॾहिं बि मां तोखे भाउ न सम्झो हुयो। पर तूं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे ॾी। तूं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे। मूंखे माफ़ कर मुंहिंजा भाउ। तूं मुंहिंजी ज़िंदगी में अंधेरो करे छॾियो। तूं मुंहिंजी ज़िंदगी में मूंखे माफ़ कर मुंहिंजा भाउ। मूंखे माफ़ कर। मां तुंहिंजो गुनहगार आहियां। हाँ मेरे मां तुंहिंजो गुनहगार आहियां। मूंखे माफ़ कर यार। मूंखे मुल्ला नूरल वरगलायो। मां ग़लतीअ में तुंहिंजी नीलोफर खे कुंज समझी मारे छॾियो। कुंज समझी मारे छॾियो। तूं त तथे मुंहिंजी ज़िंदगी में ठोड़ करे छॾी। अंधेरे जी ठोड़ करे छॾी। अंधेरे जी ठोड़ करे छॾी। अचो साहिर साहब, अचो मूंसां। जिया बकोड़ियो थी रूह केवल, जिया बकोड़ियो थी जी असां जी उछात जोड़ियो थी रूह केवल, जिया बकोड़ियो थी।
जो अॼु